नाज़रीन नासूर प्रोग्राम सां गॾु मां आहियां तस्वीर संदीलो। नाज़रीन असीं जंहिं दौर ज़माने ऐं हिन निज़ाम ऐं समाज मां हली रहिया आहियूं उते असुल जी जाइ ते नकुल वालारे रहियो आहे ऐं उहा जाइ वठी रहियो आहे, जंहिंजे करे असांखे असुल ऐं नकुल जी ख़बर नथी पए ऐं माण्हुनि जे अॻियां अहिड़ा खोपा ऐं ॿहरूपी जेका दुनिया ऐं दौर आहे उन में असुल ऐं नकुल जी सुञाणप ॼण त ख़तमु थी वई आहे। जीअं मुख़्तलिफ़ ख़ातन ऐं ज़िंदगी जे हर शोबे में ठगी धोखो फ्रॉड हली रहियो आहे, तीअं अवामी मैंडेट जेको आहे उहो बि चोरी थींदो रहियो आहे। हिन मुल्क जी तारीख़ जेका आहे उहा अहिड़नि मिसालनि सां भरी पई रहे। अॼु असांजे प्रोग्राम जो मौज़ू बि इहो ई आहे त दांधलियुनि जे वसीले जेको अवाम जो मैंडेट चोरी कयो वञे थो या उन ते धाड़ो हयो वञे थो, असीं उन जे मुख़्तलिफ़ पासनि ते ॻाल्हाईंदासीं त अवाम जो वोट, अवाम जे वोट जी केतिरी अहमियत आहे ऐं असां वटि जेका जमहूरियत आहे या माज़ी में जेके जमहूरियतूं क़ाइमु थींदियूं रहियूं आहिनि ऐं उन्हनि ते वरी राता लॻंदा रहिया आहिनि, उन्हनि जे मुख़्तलिफ़ पासनि ते ॻाल्हाईंदासीं। अॼु असांजा जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, डॉक्टर अली अहमद रिंद आहे, अफ़ेयर मैगज़ीन जो एडिटर आहे ऐं उन सां गॾोगॾु हाजी शफ़क़त हुसैन उन्नड़ आहे जेको ॿ भेरा लाड़काणे जे तक PS 35 तां चूंड विढ़ी चुको आहे। डॉक्टर साहिबु, प्रोग्राम जो मौज़ू आहे दांधलियूं, चूंडुनि में दांधलियूं। थोरो असांखे तारीख़ी तनाज़ुर में दांधलियुनि ते रोशनी विझो त हिन मुल्क जे अंदरि दांधलियुनि जी कॾहिं शुरूआति थी ऐं दांधलियुनि जा कहिड़ा कहिड़ा दौर हिन मुल्क जे माण्हुनि ॾिठा। दांधलियुनि जी शुरूआति हितां थी त जॾहिं 46 में हिन मुल्क जो बुनियादु पइजी रहियो त जेके सिंध में चूंडूं थियूं उन में सभिनी खां वॾी जेका दांधली थी उहा साईं GM सैद ऐं काज़ी मोहम्मद अकबर जे विच में जेका इलेक्शन थी ऐं जंहिंजो इलेक्शन ट्रिब्यूनल पाकिस्तान ठहण खां बाद में फ़ैसिलो ॾिनो ऐं पीर इलाही बख़्श खे नाअहल करार ॾिनो, काज़ी अकबर खे सज़ा आई। इहो माना दांधली माना जिन मुल्क जे बुनियादी बिस्मिल्लाह में इहो दांधलियुनि सां शुरूआति थी चुकी हुई। इन खां पोइ जेके BD चूंडूं हुयूं 64 में अयूब ख़ान जेके फातिमा जिना सां विढ़ियो, उन्हनि जे अंदरि डिप्टी कमिश्नर मुख़्तियार कार या इन इंतज़ामी मशीनरी जे रस्ते दांधलियुनि जी जेका तारीख़ ॿुधाई वञे थी त जेके मादर मिलत चवंदा हुआ फातिमा जिना खे, उनखे हाराइण जे लाइ अयूब ख़ान पंहिंजी सरकारी मशीनरी इस्तेमालु कई। 70 जूं इलेक्शनूं फ्री एंड फेयर, पाकिस्तान जी पहिरियों ऐं आख़िरी इलेक्शनूं चयूं वञनि जेकी फ्री एंड फेयर थी, उहो बि इस्टेब्लिशमेंट जी एस्टिमेशन हुई त डिवाइडेड मैंडेट ईंदो, इन्हनि इंटरफेयर न कयो तॾहिं बंगाल मां भाषानी मुजीब खटना सिंध मां या हितां हुतां किथां पीपल्स पार्टी किथां ANP किथां जमायत, पर उन अंदाज़ो ई कोन हो त अवामी लीग एॾी वाज़े अक्सरियत सां अची वेंदी। त इहो अकेली उन खां बाद में 77 जूं चूंडूं भुटे साहब इवन इन शौक़ में त बिना मुक़ाबले मुंहिंजा CM या पंहिंजो पाण थिया, जेके उनजा मुख़ालिफ़ उम्मीदवार हुआ उहे अक्सर अॻुवा थिया हुआ या उन्हनि खे नॉमिनेशन फार्म न भरणु ॾिनो वियो। त इहे असांजी अखियुनि जे आॾो हिकिड़ी सिलसिलो या तारीख़ रहियो आहे। पर पोइ 10-15 सालनि में दुनिया भर में ट्रेंड चेंज थी विया। अॻु में इहो जेको मैन्युअल तरीक़ो हो वोट करण जो, जंहिंमें ख़बर न पवंदी त उन माण्हू पाण वोट कयो या संदसि पारां ॿियो केरु अची वोट करे वियो। पर बायोमेट्रिक जो सिस्टम आयो, जीअं नादरा वटि असां शिनाख़ती कार्ड ठाराइण वेंदा आहियूं, पंहिंजा आङूठनि जा निशान ॾींदा आहियूं, ईअं दुनिया भर में हिकिड़ो सिस्टम अची वियो त तव्हां बायोमेट्रिक सां जेको माण्हू पाण आहे उहो पंहिंजो पाण वोट कास्ट करे, उनजो जेको इलेक्ट्रॉनिक्स बैलेट पेपर थींदो आहे ऐं वोट कास्ट करे सेकेंड में निकिरे ऐं जीअं इलेक्शनूं ख़तमु थींदियूं आहिनि कलाक ॾेढ जे अंदरि पूरा रिज़ल्ट टैली थी वेंदा आहिनि। इहो इंडिया में आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके बि सुधरियल मुल्क हुआ या बल्कि ग़रीब मुल्कनि में बि राइज आहे। पर पाकिस्तान जे अंदरि जेको मां सम्झां थो अञा त इस्टेब्लिशमेंट चाहे थी त जेको पॉलिटिकल कोर्स आहे, पॉलिटिकल सिस्टम आहे, पार्लियामेंट आहे या जेका बि इहो आहे डेमोक्रेसी, इन ते कंहिं हद ताईं कंट्रोल रहे, इन करे उन नथा हलो कनि। ॿियो हीअ जेके चूंडूं थियूं इन्हनि में इन खां अलावा ॾिसो न दांधली जा खोड़ तरीक़ा आहिनि। मतिलबु रुॻो इहो कोन्हे त तव्हां पोलिंग स्टेशन ते कब्ज़ा करे तव्हां ठपा हणो, तव्हां इलेक्शन खे फिटाए विझो, इलेक्शन में जेको उम्मीदवार जा जेके वोटर्स आहिनि उते बूथ ते न पहुची सघनि, या वरी हाणे हिन भेरे नओं सिस्टम ठोसीं त जेके तव्हांजूं भली कहिड़ियूं बि चूंडूं हुजनि, नतीजा हुजनि, पर जेको रिटर्निंग ऑफिसर्स आहिनि उन्हनि ताईं जेके नतीजा पहुचनि था उन लेवल ते वञी मैनिपुलेशन थिए थी ऐं वोट जेके डिक्लेयर थी थो वञे, पोइ बाद में तव्हां ट्रिब्यूनल में वञो, सालनि जा साल लोड़ींदा रहो। पर फ़िलहालु जेको रिटर्निंग ऑफिसर आहे उहो पावरफुल हो रिज़ल्ट अनाउंस करण में ऐं उन ॿुधोसीं, बल्कि घणनि जॻहनि ते अहिड़ियूं शायदियूं बि आयूं त जेके पीपल्स पार्टी जा हिकिड़ा उहे माण्हू जिन पैसा त ठहिया पर पंहिंजनि शहरनि में पॉपुलर कोन हुआ। जीअं दादू जी सीट शहर जी हुई, पीर मज़हर या संदसि फैमिली, ऐं ईअं मुख़्तलिफ़ जॻहनि ते इन्हनि रिटर्निंग ऑफिसरनि जे मार्फत पंहिंजे उन प्रोसेस ते इन्फ्लुएंस थिया। त
त हीअ इलेक्शन खां बाद में तव्हांखे यादि हूंदो असां सिंध टीवी ते ई प्रोग्राम कयासीं जिन में इहो कयोसीं त सिंधी माण्हुनि जो वोट न आहे, जेको पॉपुलर वोट सिंधी माण्हुनि जो आहे उहो पीपल्स पार्टी जे हक़ में न वियो आहे हिन भेरे। हर जॻह ते जेको शहरी वोट हो, थोरो शहरी आबादी सां आसपास जो वोट हो, उहो पीपी जे अगेंस्ट हुयो। मिसाल मुकीम कोसे वारी जेका सीट जैकाबाद शहर जी, असां सां शफ़क़त साहब जन वेठा आहिनि त 18,500 वोट खयां अथऊं हाणे जेका इलेक्शन थी। सो उन में शफ़क़त साहब इल्ज़ाम हणंदो रहियो असांजी टीवीअ ते प्रोग्रामनि में ऐं जेके जलसनि में ॻाल्हियूं पियूं कयूं त प्री पोल रिगिंग। त शफ़क़त साहब पुछूं त प्री पोल रिगिंग छा थींदी आहे? शफ़क़त साहब तव्हां अमली तौर ते उते मौजूदु हुयो, 2 इलेक्शनियूं तव्हां विड़ियूं आहिनि PS 35 ते, त प्री पोल रिगिंग छा आहे? हिकिड़ी इलेक्शन खां अॻु वारी ऐं इलेक्शन दौरान, जीअं डॉक्टर साहब अहिड़ा मुख़्तलिफ़ हुन जा पासा ऐं पहलू ॿुधाया आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा टाइम टू टाइम जेके बि इलेक्शन्स थियूं मां डॉक्टर साहब सां हिन शइ जो बि इख़्तिलाफ़ रखंदुसि। जेके 70s में बि मां चवंदुसि त उहे फ्री एंड फेयर इलेक्शन्स न हुयूं। उहे इन करे न हुयूं त अगरि जे फ्री एंड फेयर इलेक्शन हुजनि हा त पाकिस्तान 2 टुकड़ा कोन थिए हा, बांग्लादेश हिकु अलॻि मुल्क न ठहे हा। उन खां पोइ जेके 2011 जी पाकिस्तान जे तारीख़ में इन जो को मिसाल नथो मिले। चइनी सूबनि में जेके जिन पार्टीज़ जी गवर्नमेंट आहे उहे ॿिए सूबे में दांह बि करे त हिन सूबे में असां सां धांधली थी वई। उन खां पोइ फ़खरुद्दीन जी इब्राहिम जेके इस्तीफ़ा ॾेई वियो, उन बीबी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा शहीद थी 2008 में, त पीपल्स पार्टी एतिरा वोट न खयां सिंध मां। हिन 5 सालनि में हिननि खे कहिड़ा सुरकाब जा पर लॻी विया जेके हिननि जो हिकिड़ो स्कोर एतिरो चढ़ी आयो। SSP DC लेवल ते ही सॼी मशीनरी खे पहिरियों ई अलर्ट करे था छॾनि त तव्हांखे करिणो छा आहे। प्री पोल रिगिंग जो वॾो मिसाल इहो आहे त MQM खे पोइ गवर्नमेंट में अपोज़िशन में मोकिलियो वियो। जेकर अपोज़िशन में MQM न हुजे हा त यकीनन फंक्शनल लीग ऐं ॿियनि जे तरफ़ां जेकी अचे निगरान सेटअप में उन्हनि जी हिकिड़ी अचे रिक्वेस्ट जेकी बि हुजनि हा त उन्हनि जी तरफ़ां थिया त हुन प्री पोल रिगिंग जो इहो वाज़े सबूत हुयो त MQM खे मोकिलियो वियो हिन में अपोज़िशन में, ऐं उन जी सलाह मशवरे सां अलवी साहब जन केयरटेकर सेटअप में आया। त इहा प्री पोल रिगिंग आहे। उन खां पोइ जेको थियो 2013 जी इलेक्शन्स में, तव्हां असांजे पीपल्स पार्टी होम डिस्ट्रिक्ट ते अचो त मोहन जो दड़ो लाड़काणो 26 किलोमीटर, 5 साल में 84 अरब रुपया रिलीज़ थी चुका आहिनि, पर उहे 26 किलोमीटर ड्यूल वेल हिन वक़्तु न थी सघी ऐं हीअ 6 साल हुनखे मुकमल थी विया। त इहे टाइम टू टाइम मुख़्तलिफ़ टाइमनि में जेको बि अचे हुकूमत में वेहे थो त उहो पंहिंजे लाइ रस्ता हमवार करे पियो। तव्हांजी तक में जीअं तव्हां चयो त प्री पोल रिगिंग, तव्हां वटि हुननि कहिड़ा वसीला ऐं कहिड़ियूं हिरफ़तूं ऐं हीला हलाया हुआ तव्हांखे किराइण जे लाइ? उन ते थोरो जेकर ॿुधायो त जीअं वरी पोइ डॉक्टर साहब जीअं ही इलेक्शन, मां त इहे खणी चवां त जीअं मुंहिंजो इन सीट ते मुंहिंजो चाचो डिस्क्वालीफाई थियो मरहूम अल्ताफ़ सैद हुनर, उतां खां हिननि जी हिकिड़ी प्लानिंग जेकी हुनखे डिस्क्वालीफिकेशन कराइण वारी हुई, त उतां खां हिननि जी हिकिड़ी प्लानिंग स्टार्ट थी थिए। उनखे आउं वज़ाहत कंदो हलां त अल्ताफ़ सैद हुनर साहिब जिन खे जंहिं बहस ते डिस्क्वालीफाई कयो वियो, उहो हिकिड़ो बहस हुयो त हुननि एसिड शो न कया। हुन में 8 एकड़ जो हिकिड़ो पीस ॾिनो वियो त हीअ हुन जे नाले ते आहे ऐं हुन शो न कयो इलेक्शन पंहिंजे हुन एसेट्स में, जॾहिं की उहा ज़मीन गवर्नमेंट जी, उहा पोज़ीशन बि गवर्नमेंट में आहे। उतां खां वठी हिननि जी प्लानिंग हुई ऐं उन ट्रिब्यूनल में हिननि मैनिपुलेट करे उहो हिकिड़ो डिसीशन वरितो ऐं 6 ॾींहंनि में डीनोटिफाई करे वरितो, जेको जॾहिं की अपील जो टाइम हुयो 30 ॾींहं। उन खां पोइ हिननि हिकिड़ो, मां ईअं चवंदुसि त पीपल्स पार्टी वारनि जो कमदार आहे असांजे डिस्ट्रिक्ट लाड़काना में SSP कोराई, जेके मर्डर केस में पाण रूपोश आहे। ईअं खणी चवां त हू बकरियुनि जी रखवाली बग़ैर थो करे, त हू हिकिड़ो हुननि जो कमदार, उन जा जेके बि हुते गवर्नमेंट मशीनरी पुलिस डिपार्टमेंट सॼो हुननि
थाणनि ते कब्ज़ा, जमादार ASIs खे उते पोस्टिंग्स करणु, असांजे माण्हुनि खे हरासा करणु, उन्हनि जे मथां कूड़ियूं FIRs दाख़िल करणु, जेके रेवेन्यू डिपार्टमेंट में जेके असांजा सपोर्टर्स, जंहिं डिपार्टमेंट में असांजा सपोर्टर्स हुया, उन्हनि खे जबरी जेको आहे ट्रांसफर करणु, उन्हनि जी तनख़्वाहूं रोकणु, अहिड़े तरीक़े जूं हरकतूं हिन सॼे प्रोसेस में हलंदियूं ऐं टाइम टू टाइम मां रिटर्निंग ऑफिसर खे उहे सभु सबूतनि सां मूं पेश कया, उते पूरा एविडेंस ॾिना, जेको रिटर्निंग ऑफिसर उनजो को एक्शन कोन वरितो ऐं उहे शयूं साबित बि थियूं। हाणे इलेक्शन कमीशन में आहियूं। डॉक्टर साहब, हीअ सूरत हाल जेका शफ़क़त साहब ॿुधाए थो पियो त इंतिज़ामी मशीनरी जेका आहे, पुलिस डिपार्टमेंट जेका आहे, उहा हिननि जे वोटरनि खे, मिसाल इहो त सॼी सिंध में थींदो न, जेको ॾाढो सो गाबो जीअं चयो वेंदो आहे, जेको ॾाढो आहे ऐं ॾाढो मुड़सी आहे, उनजी दांधिलनि जो वरी एतिरो ई दाइरो वसी आहे ऐं असरु थिए त पोइ जमहूरियत ई आमिरतूं कंदियूं आहिनि, आमिर ईंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि त असां रेफरेंडम करायूं, उहे ज़ोरी ठपा हणी पेटियूं भरींदा आहिनि त भई असांखे माण्हुनि वोट ॾिनो आहे। पोइ अहिड़े क़िस्म जो जेको दाॿे सां, दामान सां जेको वोट मिले थो, त छा इहो जमहूरियत जो हुस्न आहे? न, ॾिसो न, जीअं शफ़क़त ॻाल्हि कई, सुहिणी ॻाल्हि ॾाढी कई त जेको निगरान सेटअप हो अलवी जो, अलवी छा हो त टपी जो पटेवालो हो, उनजी जेका लिटरल हैसियत इहा हुई त उहो हिकिड़ो रिटायर घणी जज, एतिराम लाइक़ु जज हूंदो, पर उहो बाद में जॾहिं इन्वॉल्व थियो लैंड ऐं रेवेन्यू जे इशू में, उन खां बाद में उनजो घणी इन्वॉल्वमेंट टपी सां हुई। इन्हनि चूंडे निगरान सेटअप में उहे माण्हू आंदा जेके ॼण इन्हनि जा कमदार ऐं पटेवाला हुआ। ॾिसो उनजी लेवल ई कान हुई, उहे हिकु अणधुरिया माण्हू गैर मुतनाज़ा कोन हुआ। ॿियो जेके इंतिज़ामी मशीनरी थींदी आहे, जेके इन्फ्लुएंस कंदी आहे, मसइलन तव्हांजी जेको पोलिंग स्टेशन किथे थी तइ थिए, उहा तव्हांखे वेझो आहे, परे आहे, ऐं इन खां अलावा खोड़ियूं हिरफ़तूं फ़नकारियूं हूंदियूं आहिनि इलेक्शन खां पहिरीं। कमीशन त निगरान सेटअप जे लाइ जेको चयो हो त हीउ सिंध में निगरान सेटअप त सूमोटो केरु वठे आहे, इहा तव्हांखे यादि हूंदो त 14 डिसंबर ते जेका पीर साहब अगारी जी हैदराबाद में जेका स्पीच हुई, मकानी ड्यूअल लोकल बॉडी सिस्टम ते जेको वॾो जलसो थियो, उन वारन कयो हो त असां ॿुधूं पिया त MQM हिन तरीक़े सां इस्तेमालु थींदी ऐं एन टाइम ते गवर्नमेंट मां निकिरी अपोज़िशन थींदी, पोइ वरी आइनी तौर ते अपोज़िशन ऐं कंसल्टेशन सां निगरान सेटअप ठहंदो। निगरान सेटअप ठहियो, उनजे अंदरि जेके माण्हू हुया ऐं उन्हनि जी निगरानी में जेके इलेक्शनूं थियूं, उन जा नतीजा इहे निकिता। त इहो हिकिड़ो सिस्टम जे अंदरि फ़िलहाल मौजूदु आहे। ॿियो छा आहे त ख़ुदि बेपनाह पैसे सां इलेक्शन जा विढ़णु, सिंध में जेको आम माण्हू आहे, आम वर्कर आहे, आम सियासी माण्हू आहे, उन्हनि जे लाइ त हाणे नामुमकिन थींदो पियो वञे त हर ईंदड़ वक़्त सां तूं को इलेक्शन प्रोसेस में हिसो वठे या तसवर बि करे सघे त आउं को इलेक्शन में कॾहिं कॉन्टेस्ट कंदुसि। तव्हां यादि कयो त 1936 में सिंध में इलेक्शन थी हुई, जंहिंमें शेख अब्दुल मुजीद सिंधी नओं मुस्लमान थियो हो, ग़रीब ऐं फ़क़ीर सियासी वर्कर, उन लाड़काणे में अची सर शाहनवाज़ भुट्टे जे ख़िलाफ़ु इलेक्शन विढ़ी ई इलेक्शन खटी हुई। इहे सिंध में रिवायतूं रहियूं त कंहिं ज़माने में हैदर भाई जतोई, अहिड़ा माण्हू फ़क़ीर माण्हू, दरवेश माण्हू, जिन वटि एतिरो घणो शोशा कोन हूंदो, जेको वोट हुयो उहो त किरदार खे हुयो, उहो कम खे हुयो, उहो शख़्सियत खे हुयो ऐं उहो अमल खे वोट हुयो। जीअं तव्हां था चओ त हीउ ॾाढ ॾोकड़ ऐं पैसो, दहशत, समूरियूं शयूं गॾाए ऐं हीउ वोट जेको यरगमाल था कनि पिया, इन ते बि ॻाल्हायूं था। इलेक्शन जो कोड ऑफ कंडक्ट बि मौजूदु आहे, छा उहो कंहिं नमूने सां इम्प्लीमेंट थिए थो या नथो थिए पियो, उन ते शफ़क़त साहब सां ॻाल्हाईंदासीं, पर वठूं था हिकिड़ी ब्रेक। नाज़रीन, असांजो प्रोग्राम जारी आहे, वक़्तु थियो आहे नंढी साही जो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। शफ़क़त साहब, ब्रेक ते वञण खां पहिरियां असां पिए चयोसीं कोड ऑफ कंडक्ट बि आहे इलेक्शन कमीशन जेको जारी कयो इलेक्शन खां अॻु में, त जेको बि उन जी ज़ाब्तनि जी भञकड़ी कंदो त उनखे नाहल कयो वेंदो या मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी जेका हुई फाइन कयो वेंदो। तव्हां प्रैक्टिकली 2 इलेक्शनूं लड़ियूं आहिनि, उते कोड ऑफ कंडक्ट जी छा सूरत हाल हुई, उहो केतिरो उते असरु थियो, अमल थियो, न थियो? मां त ईअं चवंदुसि, हिते फेयर गेम त आहे ई कोन, हिते हर गेम फाउल आहे ऐं हिते फाउल गेम ई खेॾी वेंदी आहे। कोड ऑफ कंडक्ट खे कम अज़ कम सिंध में त पीपल्स पार्टी पूरे तरीक़े सां हुनखे सबताज़ कयो आहे। उन में बेसिक जेको आहे कोड ऑफ कंडक्ट में त
जॾहिं इलेक्शन कंहिं बि हल्के में अगरि सॼे सिंध में सॼे पाकिस्तान में जनरल इलेक्शन आहे या कंहिं बाई इलेक्शन थिए थी त उहो कॉन्स्टिट्यूंसी जेका उहो डायरेक्टली अंडर हली थी वञे इलेक्शन कमीशन जे, हू तव्हांजे फेडरल ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट खां हू हल्को सॼो कटिजी थो वञे। उन में जेकी बि पोस्टिंग ट्रांसफर थियणियूं आहिनि या जेको बि कुझु थियणो आहे त उन में इलेक्शन कमीशन इन्वॉल्व आहे। उन जो बेसिक इहो आहे त उन में पब्लिक ऑफिस होल्डर उन हल्के में नथो अची सघे। हाणे कीअं ख़बर पए त पब्लिक ऑफिस होल्डर आहे केरु? मां हिते गुज़ारिश कयां त जीअं चौधरी इफ्तिख़ार साहिब जी हिकिड़ी जजमेंट आहे सुमेरा मलिक खे जेके डिस्क्वालिफिकेशन जी, त उन में सॼो उन जी वज़ाहत आहे। या जेको नेब ऑर्डिनेंस आहे त उन में सॼी हिन जी तफ़सील आहे त उन में जेके तव्हांजे MPs MNAs सेनेटर्स मिनिस्टर्स इहे सभु अचे था वञनि कोड ऑफ कंडक्ट में। इन में उन्हनि खे कंहिं बि हल्के जे इलेक्शन वारे ॾींहुं कंहिं बि पोलिंग ते नाहे अचिणो। जेसि ताणी इलेक्शन थी थिए त इन में पब्लिक ऑफिस होल्डर नाहे अचिणो वेरी फस्ट डे खां। शुरूआती हितां थी थिए त भञकड़ी इन खां थी थिए त जंहिंजी गवर्नमेंट आहे पहिरियों त उहे इन्वॉल्व था थियनि, उन्हनि जा जेके लीडर हज़ार थियनि उहे पुॼी था वञनि। उन खां पोइ जेके जीअं पब्लिक ट्रांसपोर्ट प्रोवाइड नाहे करणी, वोटर खे पाण अचिणो आहे। ऐं सभ खां वॾो जेको अलमियो असां सां इहो आहे, जे डॉक्टर साहिब बि चयो त बायोमेट्रिक सिस्टम थियणु खपे। आम माण्हू खे पंहिंजे वोट जो हक़ ई नथो ॾिनो वञे त कोड ऑफ कंडक्ट जो त किसो ई ख़तमु थियो थो वञे। आम माण्हू खे अचणु कोन थो ॾिनो वञे, उनखे पंहिंजे जेको हुन जे हथ में जेकी वोट जी ताक़त आहे उनखे इस्तेमालु नथो करणु ॾिनो वञे। MPs MNAs एतिरा इन्वॉल्व थी था वञनि, उते हू पोलिंग एजेंट थी था वेही रहनि। चीफ इलेक्शन एजेंट हींअर जेकी रिसेंटली जेके इलेक्शन्स थियूं हुन PS 35 ते असां जंहिं तक ते मां बीठो हुयुसि, शिकारपुर में त मुंहिंजे इंफॉर्मेशन मुताबिक़ त SSP कोराई जेको आहे लाड़काणे जो, उहो पंहिंजे कुझु पुलिस वारनि खे आर्मी जूं ड्रेसिस पाराए उते वठी वियो शिकारपुर में। उते वञी हुननि धांधलियुनि जी कोशिशि कई आहे। ऐं उन खां पोइ हुते जेके MP MNAs हुई उहे त बिल्कुलु क्लियर चवनि था त वोट भले असांखे न मिलनि, पर जेको रिज़ल्ट ईंदो उन में घटि ईंदो मिलाणी साहिबु, ऐं उहो ई थियो। त कोड ऑफ कंडक्ट खे त कोई फॉलो ई नथो करे। काई बि जनरल इलेक्शन आहे जेकी बि 2013 जी थी, त तव्हां ॾिसो त कोड ऑफ कंडक्ट खे त टोटली साइड ते कयो वियो आहे। ऐं ख़ासि करे हिन जेके बाई इलेक्शन्स थियनि थियूं, हाणे कल्ह पंजाब में जेकी पिंडी भटिया जी थी आहे, त उन में तव्हां ॾिसो त बैलेट पेपर अॻु खां ई हुननि खे ॾिना विया आहिनि, उन्हनि ते स्टैम्प लॻल आहे शींहं जो। जीअं टडो अलाया वारी सीट ते जनरल इलेक्शन में तव्हां ॾिसो त हू बैलेट पेपर जा बुक्स मूं कंहिं चैनल ते ॾिठा त उहो उन्हनि ते स्टैंपिंग थी पई आहे। त हीअ सिर्फ़ु हिकिड़े नाले मात्र त कोड ऑफ कंडक्ट आहे, इन ते अगरि इम्प्लीमेंट थी वञे। शफ़क़त साहिब जेको चवे थो त इहो असां जेको जेका हीअ मुराद अली शाह वारी सीट ख़ाली थी, उते उनजो ॾिठो आसिफ़ शाह, त उहे असां फुटेज बि ॾेखारियासीं त उतां जो प्रिज़ाइडिंग ऑफिसर तीर ते ठपा पियो थो वञे, बिल्कुलु सरे आम जेके आहिनि इहो। हाणे कुझु शफ़क़त साहिब वटि बि आहिनि सबूत अहिड़े क़िस्म जा जेके हिन इलेक्शन कमीशन जे हवाले कया आहिनि। पोइ ही इलेक्शनूं कहिड़ी जमहूरियत, कहिड़ी इलेक्शन, कहिड़ो मैंडेट, उनखे छा चइजे? लांगा DSP जेके लांगा DSP हुयो जंहिं हणाया हुआ, उहो बैलेट बॉक्स खणी भॻो, हुनजे पुठियां मुर्तज़ा जो तोई गाॾी ते भॻो पिए। ॾिसो न, हीअ सिस्टमेटिकली सिंध जे अंदरि 2-3 तरीक़नि सां पीपुल्स पार्टी एक्ट कयो आहे। उन्हनि खे ख़बर ई त हाणे नज़रियो या उहो चार्म न रहियो आहे। मोहतरमा जे शहीद थियण खां बाद में जेका नई पीपुल्स पार्टी हुई, उन जे अंदरि नई क़यादत फ़ैसिलो कयो त हिकु इंतिज़ामी सपोर्ट, ॿियो पैसो, इन्हनि ॿिन्ही तरीक़नि सां असांखे हाणे करिणो आहे। हींअर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां माफ़ु कजो, शफ़क़त साहिब जी अगरि चयो त बेनज़ीर साहिब जॾहिं शहीद थी त एतिरो वोट कास्ट न थियो हो, ठीकु आहे, वधि में वधि वोट कास्ट उन वक़्तु ई थियो, माण्हू रद्द अमल में हुया, कावड़ में हुया, पर हिन इलेक्शन में छा एतिरो वोट पीपुल्स पार्टी जो वधियो। मिसाल डॉक्टर तलत महेसर खयां आहिनि 86,000 वोट, त उन ई तक साॻे मेहड़ ऐं केन शाह वारे ते इमरान ज़फ़र लिगारी साहिब खयां आहिनि 1,09,000 वोट। छा पीपुल्स पार्टी एतिरो कुझु कयो या एतिरो वोट नओं उन्हनि पैदा कयो आहे, दाख़िल कयो आहे, जंहिंजे करे एॾो वोट वधी वियो आहे? न जेके इलेक्शनूं 2008 में थियूं
त जेका इंतज़ामी मशीनरी हुई उहा पीपुल्स पार्टी सां ईअं 100% गॾु कोन्हे, इम्कानी तरह गॾु हूंदी, मिसाल को DCO वंगार वेही वञे, को मुख़्तियार कार या को SHO, त हिननि जी हुकूमत ठहण वारी आहे, पर उहा हिकिड़े ऑर्डर जे हेठि हिननि सां वंगार न पे विया। हाणे जेका मशीनरी मौजूदु हुई उनखे ख़बर हुई त असांजी पोस्टिंग हिननि जी महिरबानी सां थी आहे, ऐं जेकॾहिं असां नतीजो न ॾिनोसीं त वरी असां ट्रांसफ़र बि थी वेंदासीं। इन करे जेको जेको जिते हुयो, ॿियो तव्हां हर जॻह ॾिठो न त हिननि पैसा ॾिना त भई हीअ तुंहिंजूं घणियूं पोलिंग स्टेशनूं आहिनि नंढड़े वॾेरे खे, उनखे कंहिंखे लख, 1.5 लख, 2 लख गाॾियूं, जेको जेतिरी क़ीमत में खतो थिए, पोइ अश्योर्ड वोट। सिंध जे अंदरि तइलीम जो आम थियणु, सिंधी माण्हू वधीक बाशऊर थींदो, शहरनि में ईंदो, पीपुल्स पार्टी जो ओॾो लास थींदो। ऐं हीउ ईंदड़ जेको जेको वक़्तु अचे पियो, सिंध में हिकिड़ी अनारकी मौजूदु आहे, माण्हू परेशान आहिनि, उन्हनि खे मुतबादिल क़यादत खपे थी। पीपुल्स पार्टी खां बेज़ार आहिनि। पीपुल्स पार्टी हाणे ॾिसो मीराणी साहिब जो साईं ज़िक्र कयो, उनजे तक में सॼी सिंध जी सभिनी खे ऑर्डर हुआ त पंहिंजूं गाॾियूं, हथियारबंद सभु कुझु वठी पहुचो। हर पोलिंग स्टेशन ते MLA ऐं MP खे एजेंट तौरु विहारियो। उनजे बावजूदि जतोई साहिब जा वोट ॾिसो ऐं मीराणी साहिब जा वोट ॾिठो, ऐं फ़र्क़ु ॾिसो त केॾो फ़र्क़ु आहे। 16,000 वोट खया आहिनि त हुन 1000 ऐं को 20 वग़ैरह खया आहिनि। जेको खणणा हुआ, हा, जेके हुनखे मां जिते गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे इन हल्के में हिकिड़ी पोलिंग हुई जिथे एज़ अ कैंडिडेट मां हिकिड़ो दफ़ो वियुसि, ऐं तक़रीबन कोई 3 कलाक जो ट्रेवल हुयो, उहो कचे खां आहे। उते असांजी पीपल्स पार्टी जी MPA शायदि शैला शिलियाणी साहिबा, त उहा उते पोलिंग एजेंट लॻी वेठी हुई। 2 बजे ताईं हुन वोट ई न पवण पे ॾिना। ऐं इहो ख़ुदि धांधली जो हिकिड़ो तरीक़ो बि आहे त जिते तव्हांजे मुखालिफ़ जी अक्सरियत आहे उते तव्हां वोट रोके कोड ऑफ कंडक्ट में जीअं ॿुधाए थो शफ़क़त, त जेके पब्लिक ऑफिस रखंदड़ माण्हू इलेक्शन जी प्रोसेस में इन्वॉल्व न थींदो त पोलिंग एजेंट कीअं थींदो? उनखे त अथोराइज़ ॾिना आहे। हीअ त सबूत आहिनि न, हीअ त शिकारपुर वारा सबूत आहिनि। ॾिसो न, हाणे ट्रिब्यूनल्स आहिनि हींअर, इंसाफ़ या जेके बि अदारा आहिनि उहे वरी पैसे जी मोहताजी आहिनि। हीअ ॾिसो न, हीअ पैसो किथां आयो आहे? साईं वारा बि ज़मींदार हूंदा, अहिड़ा दोस्त खोड़ ज़मींदार हूंदा, पर हीअ जो सिंध में तव्हांखे ख़ुशहाली नज़र थी अचे, इहो को ज़मींदारी जो पैसो थोरी आहे। हीअ त गटरनि जो आहे, भंगियुनि जो आहे साईं, TMA जा पैसा आहिनि। सिंध जी 1.25 करोड़ जेको आहे सिंध जी खे सुहिणो बणाइण वारा पैसा आहिनि न। इहे त हाई डेवलपमेंट जा पैसा, इलेक्शननि ते सफ़ाई सुथराई जा पैसा, हुननि खां केरु पुछण वारो बि कोन्हे को। इहे भंगियुनि जा पैसा आहिनि, छो न सिधो सोचे थी भंगियुनि जा पैसा आहिनि। बल्कि मां त ईअं चवंदुसि त जेकी पीपल्स पार्टी वारा हाम हणंदा था वठनि त बेरोज़गारी ख़तमु थी आहे ऐं डेवलपमेंट थी आहे, त मां हिन लाइ त ईअं चवंदुसि त डेवलपमेंट थी आहे, वॾे इन्हनि जूं ओताकूं ठहियूं आहिनि, ऐं बेरोज़गारी इहा ख़तमु थी आहे त MP MNS जूं महीने जूं को 40 50 लख TMA जे मद में पघारूं अचे वियूं आहिनि, ईअं बेरोज़गारी ख़तमु थी आहे। ॾिसो सिंध में किथे बि न रोड आहे, न तव्हांखे पीअण जो साफ़ु पाणी आहे। हाणे हींअर गर्मियूं आयूं आहिनि न, हर शहर जे अंदरि तव्हां कंहिं बि शहर जो मॉडल खणंदो, कंबरग वठो, वारे वठो, तव्हां दादू जोई, माण्हू पीअण जे पाणी लाइ परेशान। उते बि कराची वारा कैन पहुची विया आहिनि। हालांकि सिंध में मिठो पाणी निकिरंदो हो ऐं सुठो पाणी हो, वाटर सप्लाई जी स्कीमूं माना ते कामयाबु माना थी सघनि थियूं, पर उहो सॼे जो सॼो पैसो वियो, ख़तमु थी। न रोड आहे, न नाली में रोड में फ़र्क़ु ख़तमु थी वियो आहे, पीअण जो पाणी कोन्हे। ऐं इन खां अलावा जेके बि शहरनि जे अंदरि पब्लिक स्पेसिस हुयूं सभिनी ते कब्ज़ा थी विया आहिनि। इहो इन जे करे त इहे धांधलियुनि जे करे त अहिड़ा नकुली नुमाइंदा चूंडिजी अचनि, जंहिंजे करे उहे खाइनि था। वरी सिस्टम आहे, उनखे जेकॾहिं न खाईंदो त वरी ॿिए दफ़े MP जी उनखे टिकट न मिलंदी, उनखे वरी हिसो पहुचाइणो आहे। त जीअं इंडियन फिल्मनि में तव्हां ॾिसंदा हो, माना चेन ठहियल आहे, हेठां खां वठी मथे ताईं, मथां खां वठी अदारो आहे। बिग बॉस माना डेली उन्हनि खां पुछा कंदो त तुंहिंजे डिपार्टमेंट जे अंदरि तुंहिंजे तक में केतिरा पैसा आया ऐं केतिरा पैसा न, त उहो हमरा ॿिए दफ़े मंज़र ते न हूंदो। अकेले खाधई त बि मंज़र ते न हूंदो, ऐं जे न खाधई त बि मंज़र ते न हूंदो। न पोइ छा भला सिंध कबूतर वांगुरु अखियूं ॿूटियूं वेठी आहे छा? त जीअं ॿिलो पवंदो आहे त उहो वीचारी ख़ौफ़ खां अखियूं ॿूटींदी आहे त ॾिसां ई न ॿिले खे, हे खाइनि पिया वेठा। सिंध जे अंदरि नाराज़गी आहे। ॾिसो न, सिंध में लोकल बॉडी सिस्टम ते या इलेक्शननि में माण्हुनि वोट कया आहिनि पीपुल्स पार्टी जे अगेंस्ट, या सिटिंग जेको बि माना एग्ज़िस्टिंग जेको स्ट्रक्चर आहे उनखे माण्हू बेज़ार आहिनि। मिडिल क्लास नाराज़ आहे, यूथ नाराज़ आहे, पर उन्हनि जो हिकिड़ो त वे आउट कोन्हे। ऐं ॿी जेका मुतबादिल लीडरशिप आहे उहा जेका असां अञा वॾी हिमत सां अॻिते अचे कान। मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि, कोई बि अची सघे थो न, इहो को माना ठीकु कोन्हे अलिफ अचे बे अचे ते अचे। शफ़क़त साहिब नओं कैंडिडेट आहे, ठीकु आहे,
उतां जे हिकिड़े सेटअप में सिस्टम में भली उनजो तालुक़ु उन पंहिंजे वॾे के ख़ानदान सां हुजे जंहिंजो हिकिड़ो पंहिंजो माज़ी आहे इलेक्शन हिकिड़ो रहिया आहे, पर पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ु वोट त आहे न। 14,500 वोट जेके तव्हां खयां ऐं तव्हां ॿुधायो था जीअं डॉक्टर साहिबु चयो त सभु शइ पैसनि ते ख़रीद थिए थी, तव्हांखे माण्हुनि कीअं वोट ॾिना? सही, पैसो जेको डॉक्टर साहिबु ॻाल्हि कनि था इहे त हिननि गवर्नमेंट वारनि वटि आहे, असां वटि आहे ॿाहूं ॿधण जी वाट। हिकिड़ो तसलसल आहे ख़िदमतुनि जो, जेको इलाइक़े जो मुंहिंजे वालिद साहबु जेके ख़िदमतूं कयूं हुन, तव्हां जॾहिं PS34 हूंदो हुयो त तव्हां उनजी हिस्ट्री खणी ॾिसो त जेके बाबा उन टाइम में मुंहिंजे वालिद साहबु जेके नौकरियूं ॾिनियूं, जेके तरक़ियाती कम कराया, जेके स्कूल्स ॾिना, जेके रस्ता ॾिनई, जेके हॉस्पिटल्स ॾिनई, उन खां पोइ जेके बि टाइम पीरियड में जेके बि 4-5 इलेक्शनूं थियूं त कंहिं बि उते एतिरो कमु कयो। त हिकिड़ो उहो ख़ानदानी हवाले ख़िदमतुनि जो बि हिकिड़ो तसलसल आहे। ॿी हक़ीक़त इहा आहे, जे डॉक्टर साहिब बि ॻाल्हि कई त माण्हू चेंज चाहिनि था। हाणे हू मां चवंदो त फिज़िकली वॾेरो या मेंटली वॾेरो न हुजे, जेको जंहिं वटि माण्हूअ ज़ात जी न इज़त हुजे न पहचान हुजे। पीपल्स पार्टी जेके फ़सुलु पोखियो आहे उहो ई लणंदी। पीपल्स पार्टी जे लाइ ही वॾो मुंहिंजी इलेक्शन मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े आम माण्हूअ जी हिकिड़े कावड़ जो इज़हार आहे। हिकु दफ़ो आम माण्हू खे वोट ॾियण जो मौक़ो मिले त पीपल्स पार्टी जे साम्हूं इहा शइ अची वञे, ही जेको बि वोट आहे इहो चेंज जो आहे। उहो वक़्तु वियो त जॾहिं बंगलनि में वेही पीर सैयद न्यापे ते वोट वठंदा हुआ, बल्कि तव्हां अगरि अव्हांजे चैनल्स ते बि इहे फुटेज हले आहे त तव्हां मुंहिंजे हिन हल्के में सॼे सिंध जा पीर मीर सरदार नवाब MP MNAs इवन जंहिं पोलिंग में 10 वोट हुया उहो बि उते वेठो हुयो। तव्हांजे तक में न पर समूरनि तक में माकड़ वांगुरु इहे लही पिया ऐं माल बसि ॾेखारे वियो, बसि उहो अची लथा त बाबा आहे त बसि हिते ई आहे सभु कुझु लाज़मन पाबंद कयो वेंदो आहे त तव्हां पहुचो। बसि न रुॻो इहे त आहे, पर जेके सुबुह जो 6 बजे ताईं मुंहिंजे हिन हल्के में मैडम फरिया तालपुर साहिबु पाण सुबुह जो 8 बजे पोलिंग स्टार्ट थियणी आहे, 6 बजे ताईं पाण उन वर्क कई आहे फुल प्रोटोकॉल में। ऐं उन जे बावजूदि बि जेके रिज़ल्ट अचण खां पहिरियों जेको कोर्ट में वेही तव्हां ॾिसंदा त हुन में SSP लाइकानो, DC मुख्तियारकार, रिटर्निंग ऑफिसर सभु हिकिड़े लाइन में कॉरिडोर में वेठा आहिनि। साम्हूं इहे प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स पलथूं हयूं वेठा आहिनि, उहो ॾाढा रिज़ल्ट शीट खोली वेठा आहिनि, वेठा मैनेज था कनि। ॿिए पासे त कॉरिडोर में वेठा ठपा था वेठा हणनि, उन्हनि जे अंगूठनि ते मसूं लॻियूं पियूं आहिनि। त किथे ग़रीब खे हक़ु मिलंदो, ग़रीब पंहिंजो भलो सोचे सघंदो ऐं सुभाणे को फ़ैसिलो करे सघंदो ऐं चूंड करे सघंदो। वरी ॻाल्हि इहा आहे त बुरे ऐं भले जी चूंड जे लाइ उहो चूंड वारो हक़ु खसे वियो आहे। डॉक्टर साहिबु हिन ते ॻाल्हायूं था, ब्रेक वठूं। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वक़्तु थियो आहे नंढी साई जो, असां सां गॾु प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। डॉक्टर साहिबु हाणे इहो जेको असीं इंट्रो में बि चयोसीं त नकुली वोट, नकुली नुमाइंदा ऐं हीउ सॼो जेको नकुल वञे थो, वधंदो थो वञे, असुलु लटबो थो वञे, ढकबो थो वञे या धुंधलो थींदो थो वञे पियो, त हीउ सिंध असांखे जेको उल्को आहे, जेको फ़िकिर आहे, उहो आहे पंहिंजी सिंध जो। ऐं सिंध खे हिकु उमेद ॾियण जो त जीअं तव्हां चयो त कावड़ बि आहे, बेज़ारी बि आहे ऐं चेंज जे लाइ हिकिड़ी तड़प बि आहे। त आख़िर हीअ जेका माल खाऊ माकड़ आहे, सभु को ॾिसे थो त हीअ माकड़ जेका आहे जीअं फसलुनि ते लहंदी आहे त उहा नास करे छॾींदी आहे। त हाणे त माकड़ बि कोन्हे का, जॾहिं हीअ माकड़ जहिड़ा मुंहं हिननि माण्हुनि जॾहिं कढिया आहिनि तॾहिं उहा माकड़ बि हली वई आहे। त हिन मां जान कीअं छुटंदी? ॾिसो न, जेको जान छुटण त जीअं मूं अर्ज़ु कयो त मुतबादिल क़यादत, मुतबादिल लीडरशिप सिंध जे अंदरि वॾो पोटेंशियल आहे। सियासी माण्हू आहिनि, सियासी क़यादत या यूथ में ख़ुदि पोटेंशियल आहे। इलेक्शन जीअं तव्हां चई छॾियो त तव्हां इलेक्शन जो ई में कीअं मिसाल तव्हां हुन खां शाह खां जेकॾहिं जान छॾायो, जेको नलकनि जा पैसा बि खायूं थो वञे पियो, उते दादू में खपनि था पिया, त जेकॾहिं तव्हां उनखे हारण लाइ माण्हू त वोट तव्हांखे ॾींदा, पर पैसा तव्हां किथां आणींदव? जेका बि क़यादत अॻियां अचे, जेका बि पार्टी अॻिते ईंदी, जेको नज़रियो, जेको ख़्यालु खणी ईंदी, उहा उनखे इहे शयूं माना नज़र में रखणियूं पवंदियूं।
त इलेक्शन जा लवाज़मात छा आहिनि, भला ख़र्च न कजनि। ख़र्च कंदो त वरी नलका खपाइणा पवंदा तव्हांखे बि न, गुलाम शाह जीलानी वांगुरु जीअं उन ते इल्ज़ामात नलका हिन जो माना मौजूदु आहे पीपल्स पार्टी। ॾिसो न, जीअं बलोचिस्तान जे अंदरि अख्तर मेंगल BNP जे माना उनखे चयूं त अची इलेक्शन वेड़ो त बि हारायूंसि, बल्कि उहो बाद में ट्रिब्यूनल में उनजी हिकिड़ी सीट का क्लियर कयूं। सिंध जे अंदरि जेका मौजूदा पीपल्स पार्टी आहे उहा एस्टेब्लिशमेंट खे सूट थी करे, छाकाणि त जेकॾहिं सिंधी माण्हू हाणे पीपल्स पार्टी जे चंबे मां निकितो त हू सिधो वहिंवार वठंदो एस्टेब्लिशमेंट खां, पंजाब खां, मर्कज़ खां, त असांजा वसीला ॾियो। ईअं ई माना राज़ी न थींदो जीअं पीपल्स पार्टी थोरे ते राज़ी थिए थी। पीपल्स पार्टी खे ॾेई छॾींदी हुई न, कीअं ज़माने में मुग़ल हूंदा साम्राज, पोइ सिंध में पंहिंजो गवर्नर मुक़ररु करे छॾींदा, उहो वेठो सिंधियुनि खे हैंडल कंदो हो, रुॻो ओॾे ॾन भरींदो। ईअं हाणे पीपल्स पार्टी उहा जदीद एस्टेब्लिशमेंट आहे सिंध में। साईं या अहिड़ा कुझु माण्हू आहिनि जेके अञा ताईं पीपल्स पार्टी में वञण जा ख़्वाहिशमंद न आहिनि, बल्कि सिंध जे अंदरि जेको बि एग्ज़िस्टिंग एस्टेब्लिश्ड माण्हू आहे जेको इलेक्शन जे प्रोसेस में हिसो वठे थो, मिसाल गोसबख्श महर आहे, इम्तियाज़ शेख आहे, ईअं मोरे वारा जतो ई आहिनि, इहे सभु जा सभु माना हींअर टियों ॾींहुं खणी नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात थी अथनि, जंहिंमें थोरी हिननि खे उमेदु पैदा थी आहे, न त हीअ सभु जा सभु पीपल्स पार्टी खे जॉइन करण लाइ पर मुतबादिल त ज़रूरी आहे न, मुतबादिल हूंदो त बैलेंस थींदो। मुतबादिल इहो आहे जेको नाराज़ नौजवान जेको सिंध खे पंहिंजो करे, सिंधी खे पंहिंजी क़ौमी पार्टी खपे। जीअं पठाणनि खे ANP पार्टी आहे, बलोचनि खे BNP आहे, पंजाबियुनि खे PMLN मिली वई आहे, उन्हनि जी पार्टी आहे न। शहबाज़ शरीफ़ पंहिंजे लाहौर खे ठाहे थो न, उन्हनि खे ॻणती न आहे त सिंध में छा थो थिए। हींअर सिंध खे पंहिंजी हिकिड़ी अहिड़ी क़ौमी पार्टी खपे जेका सिंध जे वसीलनि खे तेल, गैस, कोयलो, पाणी या जेके बि तव्हांजा मसइला आहिनि उन्हनि खे वेही निबेरे, वेही ठाहे सिंधियुनि खे तरक़ी ॾिए। हींअर त सिंध खे NFC में जेको हिसो ईंदो, उन खां अलावा जेके असांजा गैस डेवलपमेंट सरचार्जिस आहिनि, तेल जी आहिनि, अहिड़ा खोड़ नवां नवां इस्म असांजे बजट में शामिलु थियनि था। असां वटि पैसा अची रहिया आहिनि सिंध में, ईअं कोन्हे। लास्ट ईयर बि जेको सिंध जो बजट हो पंजाब खां घणो हो न, पर इहे असेंबली में जेके चूंडियल नुमाइंदा सॼो हुननि जो जेको तवजह जो मर्कज़ आहे उहा माल TMA जी बजट कीअं थी अचे, कीअं खाइजे, कीअं इहो विरहाइजे पंहिंजे बजट, उहे असेंबली में अची क़ौमी जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते कीअं ॻाल्हाईंदा, इख़लाक़ी तौर ते उहो जवाब पंहिंजो जेको लाड़काणे वेठा आहिनि। लाड़काणे जो डेवलपमेंट पैकेज 22 अरब रुपए जो हो। उहो हाणे तव्हां कोई बि कैमरा लाड़काणे में गंदगी इशू थियो ऐं लाड़काणे जी हालत इहा आहे त कंहिं बि रस्ते सां हलिया वञो त ख़ुदा करे गाॾी जा टायर सलामत हुजनि। अगरि ख़ुदा न ख़ास्ता कंहिंखे का एमरजेंसी थिए त मरीज़ गाॾीअ में एक्सपायर थी वेंदो, हॉस्पिटल ते न पहुचंदो, रस्ता न आहिनि, रोड रस्ता न आहिनि, कम्युनिकेशन जो प्रॉब्लम आहे, जेके घिटियूं रोड रस्ता सवला कोन्हनि खे। सिंध में जेके माण्हू बीमारियूं मिसाल मीज़ल जेके जेके शयूं आहिनि, इहे सभु जेकॾहिं तव्हां वटि पीअण जो पाणी साफ़ु हुजे ऐं तव्हांजूं नालियूं गटर उन्हनि में बीमारियूं थियनि ई न, शहरनि में घटि थियूं बीमारियूं थियनि न, ॿारनि में वधीक, अॻे ॿारनि में बीमारियूं, डॉक्टरनि जी आबादी उनजी लय लॻी पई आहे, माना गटरनि में ॿियनि में ॿार ॿाहिरि निकिरंदा ऐं गंदगी। तव्हांजे तक में हिकु त इहो तव्हांजी कैलकुलेशन छा आहे त जेके तव्हां चओ था त ट्रांसपोर्ट बि तव्हांजे मुखालिफ़ उम्मीदवार इलेक्शन खटण लाइ इस्तेमालु कई, सरकारी मशीनरी इस्तेमालु कई, उनजे लाइ तमामु वॾा हुननि ख़र्च कया हूंदा, पैसा हलाया हूंदा, तव्हां ख़ुदि उन ख़र्च वारे खफ़े में पइजी विया हूंदो यकीननि त जेको भला ॿियो न आहे माण्हू तव्हां जेकॾहिं ख़रीद नथा कयो त तव्हां माण्हुनि ताईं पहुचण जे लाइ बि त तव्हांखे तेल खपनि, पेट्रोल खपनि, कार गॾिजाइण लाइ खपनि, त तव्हां छा अंदाज़ो आहे त इन इलेक्शन जो पैकेज छा आहे त जीअं असां नौजवाननि खे या नवनि माण्हुनि खे इहो थोरो ॿुधायूं त लड़ी त पवनि भला, तव्हां वांगुरु अचनि का नई एंट्री त थिए। सभ खां पहिरियों त सिंध जे लाइ सिंधियुनि खे सोचणो पवंदो त सिंध धरती जे हिन सिंध धरती अमर जे हक़ में बहितर छा आहे, उहा कहिड़ी पार्टी आहे, सिंध जी ॻाल्हि केरु थी करे। पीपल्स पार्टी त जॾहिं फेडरल जी गवर्नमेंट मिलंदी अथसि त सिंध यादि न हूंदी आहे, जॾहिं फेडरल मां तड़िजी वेंदी आहे त पोइ सिंध यादि पवंदी आहे। हल्के जे हवाले सां सिंध विसरी वई आहे, वफ़ाक़ में न आहे त हाणे सिंध यादि न आहे, सिंध कॾहिं बि यादि न रही आहे पीपल्स पार्टी वारनि खे। सिंध लाइ कयो छा वियो आहे सवाइ बुख बदहाली परेशानी जे सवाइ सिंधी माण्हू खे मिलियो छा आहे, इहो सोचणो पवंदो सिंधियुनि खे। जॾहिं वोट ई हिकिड़ी अहिड़ी ताक़त आहे जेकी पंहिंजे लाइ, पंहिंजे धरती जे लाइ, ईंदड़ नसल लाइ को फ़ैसिलो करे सघे थी। मुंहिंजे हल्के में जेके प्रॉब्लम्स आहिनि, बेरोज़गारी, बदहाली बेनता आहे, बल्कि जेके हाणे जेके नुमाइंदा चूंडिजी आया आहिनि उहे त शायदि ॿुधूं था त कंहिंजूं गाॾियूं ड्राइव कंदा था वञनि, हल्के में
उहो उम्मीदवार आहे कोन जेको कैंडिडेट उतां खटे आयो आहे। उन जो भाउ TMA ते हींअर ई कब्ज़ो कयूं वेठो आहे, TMA खे सरकारी ऑफिस खे पंहिंजी ओता कयूं वेठो आहे, हफ़्ते में 3 ॾींहं हुन ते अचे उहो वेही थो रहे। जेके मुलाज़िमनि 300 मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि कयूं वयूं आहिनि, छाजे करे त उन्हनि जी जेकी एसोसिएशन आहे उन जो नालो आहे सदकाए गाज़ी अब्बास, त उनखे चयो आहे त शहीद राणी बेनज़ीर इहे तव्हां रखो त तव्हांखे पघारूं ॾींदासीं, अदरवाइज़ तव्हांखे पघारूं न ॾींदासीं। जेके बुख बदहाली दूर त नथा कनि, पर जेके जिन खे रोज़गार मुहैया थियल आहे, कंहिं न कंहिं बहाने यकीननि पैसा भरे उन्हनि नौकिरियूं अचियूं त उहा चुल्ह बि विसाइण जी कोशिशि कई थी वञे। माण्हुनि खे रोज़गार ॾियण जे बजाए रोज़गार खसियो थो वञे। तव्हांखे जेका इहा इन वॾे वोट जी मोट जेका मिली आहे उहा तव्हांजी पंहिंजे करे मिली आहे या उहो पीपुल्स पार्टी जे कैंडिडेट खां बेज़ारी आहे या माण्हू मुतबादिल जी तलाश में आहिनि त हिकिड़ो माण्हू हुजे, नओं हुजे, नौजवान हुजे, जंहिंखे असां चूंडियूं त घटि में घटि हीअ जेके मर्ज़ ऐं मसइला आहिनि त उहे असांजा घटिजी सघनि। मां त इहो चवंदुसि त जेके एज़ उन फैमिली जे मेंबर जे हैसियत सां जेको वोट मिलियो न मिलियो पर उनखे ऐं साइड ते रखंदुसि। मां त इहो चवंदुसि त इहो वोट चेंज जो आहे। जेके रवायतूं असांजे हल्के जे वॾेरनि जूं हुयूं, मां कंहिं हद ते कोशिशि कई आहे उन रवायतुनि खे ख़तमु करण जो, उन जो वोट मूंखे मिलियो आहे। ऐं माण्हू चेंज चाहिनि था। रिवायतूं कहिड़ियूं तव्हां ख़तमु कयूं आहिनि, नयूं कहिड़ियूं तव्हां इंट्रोड्यूस करायूं? जेके थाणनि जी सियासत आहे, सूबेदारनि जी सियासत आहे, TMA जी सियासत आहे, जेके गुंडनि ऐं धाड़ेलनि जी सियासत आहे, जेके चोर चका खयूं गॾु उन्हनि खे गनमैन कयूं, शहरनि में बदमाशियूं था कनि। जीअं हींअर रिसेंटली बि जीअं पीपल्स पार्टी वारनि इलेक्शन खटी आहे त बाकराणे जेको वाहिद टाउन आहे सॼे हिन तक में, उन शहर में 3 दफ़ा उन्हनि जा गार्ड हला करे उते आया आहिनि। इहे बदमाशियूं ख़तमु कयूं हिननि जूं, कंहिं हद ते कोशिशि कई आहे, हर आम माण्हूअ ते पुॼण जी कोशिशि कई आहे। त इहे रवायतूं जेके पुराणियूं उन्हनि खे ख़तमु करण जी कोशिशि कई, जंहिंजे करे माण्हुनि मान बि ॾिनो आहे ऐं माण्हू चेंज बि चाहिनि। वोट बि ॾिनी आहे, छाकाणि त 2013 वारे इलेक्शन में तव्हांजा 10,000 कुझु वोट हुया। हा बिल्कुलु। हिन इलेक्शन में एतिरो वोट वधी वियो आहे डॉक्टर साहिबु, हिकिड़े साल जे अंदरि त 18,500 वोट थी विया आहिनि। ईअं ई जेकॾहिं हिकिड़ो माण्हू बीहे थो ऐं महिनत करे थो ऐं माण्हुनि खे वोट ॾिए थो त उनखे मञता बि मिलंदी, उनखे मान बि मिलंदो। तंहिंजे करे सिंध अहिड़नि कैंडिडेट्स जी ॻोल्हा में आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो आहे। हाई शफ़क़त साहिबु, डॉक्टर अली अहमद रिज़ साहिबु। नाज़रीन, सिंध जेको छोटकारो घुरे थी उहो यकीनन इहो ई घुरे थी जेको शफ़क़त उनड़ साहिब जी ॻाल्हि आहे त हुन जेके पुराणियूं रवायतूं हुयूं उन्हनि खे टोड़े ख़तमु करे जेको थाणनि वारो कल्चर आहे, जेको दहशत वारो कल्चर आहे, जेको धाड़ेलनि ऐं पथारीदारनि वारो जेको कल्चर आहे, उनखे जेसि ताईं तब्दील न कबो तेसि ताईं सिंध तब्दील कोन थींदी। ऐं जेसि ताईं सिंध तब्दील न थींदी तेसीं ताईं हीअ जेका बदहाली तव्हां ॾिसो था, हीअ जेके बुछड़ायूं ऐं बीमारियूं तव्हां ॾिसो था वेठा, इहे कॾहिं बि ख़तमु थियणियूं न आहिनि। असांजे प्रोग्राम नासूर जो वक़्तु पूरो थियो। ॾींदा इजाज़त अला भाई।